रानीपुर रिपोर्टर मीर मोहम्मद चाचड़। रानीपुर में बरसात खां पोइ बरसात जो पानी तलाउनि जो ॾेख ॾियण लॻो। टाउन इंतजामिया कोशिश बावजूद बरसाती पानी निकाल करण में नाकाम रही। शहर जी घिटियुनि मां बरसात जो पानी न निकिरी सघियो। रिपोर्ट मूजिब रानीपुर में सावणी जी पहिरीं बरसात पवण सबबि रानीपुर जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि में बरसाती पानी घरनि दुकाननि अॻियां डेरा ॼमाए छॾिया। टाउन इंतजामिया तरफ़ां पानी कढण वारी कोशिश नाकाम थी वई। पानी रस्तनि ते घिटियुनि में तलाउनि जी सूरत इख्तियार करे वरिती। मुख़्तलिफ़ मोहल्लनि मां समाजी अॻवाननि सिकंदर अली सरकी, सैयद प्यास अली शाह, अशरफ तमाजी, वहीद सोलंगी मीडिया सेंटर रानीपुर जे सहाफ़ियुनि खे राब्तो करण ते ॿुधायो त टाउन इंतजामिया मुकमल पानी निकाल करण में नाकाम थी वई आहे, जंहिं करे सरकी मोहल्लो, स्कूल रोड, अंसारी मोहल्लो, रेलवे स्टेशन, कच्ची आबादी, जोगी जमाली मोहल्लो, तमाची मोहल्लो, चौहान मोहल्ले समेत मुख़्तलिफ़ मोहल्ला पानी जे वर चढ़ियल आहिनि। अक्सर जॻहुनि ते बरसाती पानी दुकाननि ऐं घरनि में घिड़ी पियो आहे। जॾहिं टाउन ऑफिसर पंहिंजो मौक़िफ़ ज़ाहिर कंदे चयो त गंदे पानी जे खूहनि में एतिरी गुंजाइश नाहे जेतिरो शहर में पानी जमा थी वियो आहे। थोरो वक़्तु ज़रूर लॻंदो पानी जी निकालीअ में। आख़िरी इत्तलाउनि ताईं शहर मां बरसाती पानी न निकिरी सघियो हुयो।